बर ज़िले जी बहाली वारी जदोजहद दौरान 24 दिसंबर 2004 में पुलिस की फायरिंग में शहीद थी वियल चंद शहरनि उस्ताद मदद अली मक्सी, रियाज़ हुसैन बुढ़ो, अब्दुल फताह तुन्यो, नासिर खानज़ादो जी 21वीं वरसी के सिलसिले में शहरी एक्शन कमेटी ऐं ज़िलो सिंगारियो कमेटी तरफ़ां अलॻि अलॻि क़ुरान ख़्वानी कराए शहीदनि जे मज़ारनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़े भेटा पेश कई। जॾहिं त शहरी एक्शन कमेटी ऐं ज़िलो सिंगारियो कमेटी सोशल वर्कर्स तरफ़ां धार भुट्टो चौक ते जलसा कया विया, जंहिंखे ख़िताब कंदे कामरेड नज़ीर अहमद तुन्यो, सैयद मुजाहिद हुसैन शाह बुखारी, सैयद ज़ुल्फ़ार अली शाह बुखारी, मोहम्मद जान बुरोही, सिराजुद्दीन चांडियो, प्यारल पंवर, माजिद खासकेली, रियाज़ हुसैन लाखो, लाला वाजिद गोपांग, सद्दाम हुसैन गोपांग, अयाज़ मीरजत, आसिफ अली जोयो ख़िताब कंदे चयो त कंबर ज़िलो असांखे ख़ैरात में न पर चइनि शहीदनि जे क़ुर्बानीनि एवज़ मिलियो, पर अफ़सोस 21 साल गुज़रण बावजूद हितां जा रहवासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बनियल आहिनि। तालीम, सेहत, रोड, रस्ता मिली न सघिया आहिनि। ताज़ो सिंध हुकूमत तरफ़ां ग़रीब अवाम लाइ अल नौकरियूं बि कामोरा शाही जे वर चढ़ी वयूं। हिन वक़्त ताईं शहीदनि जे वारसनि खे बि नौकरियूं नाहिनि ॾिनियूं वयूं। हिननि अख़्तियारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कंबर ज़िले हेडक्वार्टर में यूनिवर्सिटी कैंप्स, पब्लिक स्कूल, ज़िले अस्पताल जेका ओपीडी ताईं महदूद आहे उन में सेहत जूं समूरियूं सहूलियतूं, शहर जा रोड रस्त बहितर बणाए, शहर जे इंफ्रास्ट्रक्चर ऐं सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर बणाए बुनियादी सहूलियतूं ॾेई परेशानियूं दूर कयूं वञनि। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।